15 शाबान मुअज़्ज़म जी रात आहे, 1443 हिजरी जो साल आहे। अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे इरादे सां असां अल्लाह जे घर में हाज़िर थियासीं। नमाज़ बाद जमात पढ़ीसीं। उन खां बाद में अल्लाह जे रसूल जे इन दीन खे ॿुधण जे लाइ चंद घड़ियूं हिते वेठा आहियूं। तो आहे त अल्लाह पाक असांजे वेहण खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर मक़बूल फरमाए। असल में इन सिखण ऐं सेखारण जी एतिरी अहमियत आहे जो इन सिखण ऐं सेखारण जे अंदरि इंसान जी तरबियत थींदी आहे, इंसान जो किरदारु ठहंदो आहे ऐं इंसान जे ज़िंदगी जे अंदरि फ़र्क़ु ईंदो आहे। अवां ॾिसो त जॾहिं अॼु खां 10 साल पोइ ते हलिया वञो त असांजे माशरे जे अंदरि इन 15 शाबान जी राति खे ईद जी राति ऐं फटाकनि जी राति जे तौर ते मल्हायो वेंदो हुयो। पर हुन जे मुक़ाबले में जॾहिं दीनदारनि जो आवाज़ु लॻो ऐं सीना बसीना दीन जेको आहे हिक ॿिए ताईं पहुचंदो रहियो, उनजो अॼु एतिरो फ़र्क़ु ज़रूरु आहे जो कम अज़ कम असां पंहिंजे घरनि में पंहिंजे मस्जिदुनि जे अंदरि आराम ऐं राहत ऐं सुकून सां इबादत करे सघूं। जंहिंमां मालूम थिए थो त अवां असांजी कोशिश खे अल्लाह तबारक व तआला ज़ाया नथो फ़रमाए। कोशिश जो ज़रूरु को न को नतीजो निकिरे थो पियो। अवां अॼु खां 10-15 साल अॻु में हलिया वञो, असांखे त यादि आहे असां नंढा हूंदा हुआसीं त पंहिंजे इलाइक़े जे अंदरि असां पंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिरी सघंदा हुआसीं। ईअं नौजवान नंढा वॾा ईअं बम खणी हिक ॿिए जे साम्हूं रोड ते बीह रहंदा, हे हेॾो बम हणनि होॾो बम हणनि, ठा ठा अमरा बि चवां। जेकॾहिं वञे न त ॿियो कुझु थिएसि न थिएसि, कपिड़ा ज़रूरु सड़न्सि या नंढे ॿार खे त उहो ई ड्रिजाईंदा। पर इहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो करिश्मो आहे। जॾहिं आवाज़ु लॻो, उलमा किराम इन ॻाल्हि जो नोटिस वरितो ऐं दीन जो आवाज़ु लॻो, उन जो नतीजो अवां जे साम्हूं आहे जो माण्हुनि जे अंदरि कुझु न कुझु शऊर आयो। माण्हुनि खे इहा ख़बर पई त बाबा इहा शइ इबादत न आहे। हता के जेकॾहिं कुझु दीनदारनि बि इन्हनि रातिनि जे अंदरि हद खां वधीक इबादत खे छॾे करे ऐं मसनूई तौर ते पंहिंजे तौर ऐं तरीक़नि खे जॾहिं वधायो त जॾहिं मिंबर खां आवाज़ु लॻो, उलमा जे तरफ़ खां रद्द अमल आयो त उन्हनि जे बि इन्हनि मक़सदनि ते ऐं उन्हनि खे बि पंहिंजो ख़्यालु आयो त वाक़ई यार असां ग़लति कयूं था पिया। जंहिंजे करे अवां ॾिसो त पहिरियां हे जेके वीचारा आहिनि इहे मीलाद मल्हाइण वारा, त पहिरियां इहे जेके आहिनि वॾे ज़ोर ऐं शोर सां ऐं शौक़ सां इन शइ ते अमल कंदा हुआ। पर जॾहिं हेॾां आवाज़ु लॻो, जॾहिं रियलाइज़ थियो त वाक़ई इहो दीन कोन्हे, त उन्हनि जे पंहिंजनि उलमा मां बि इहो आवाज़ु उथणु शुरू थियो त वाक़ई हिननि जी ॻाल्हि दुरुस्त आहे। इहे जेके आहिनि सारियूं शयूं बिदअत वारियूं शयूं आहिनि, इहो दीन कोन्हे। दीन आहे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहम्मद मुस्तफ़ा जो दीन आहे जेको 1400 साल अॻु में खां शुरू थियो ऐं क़यामत ताईं इहो दीन बाक़ी जारी ऐं सारी रहंदो। मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे कोई बि काइनात जे तख़्ते ते मिटाए नथो सघे। ऐं इहे तरबियत जा मर्कज़ आहिनि, हिननि जे अंदरि तरबियत थिए थी। हिन क़ुरान मुक़द्दस जे हल्कनि जे अंदरि जेका तालीम थिए थी, जेका तरबियत थिए थी, जेके सीननि जे अंदरि ज़रब लॻे थी, अहिड़ो काइनात जे अंदरि ॿी कंहिं बि जॻह ते अवां ॾिसंदा त अहिड़ो नतीजो, अहिड़ी तरबियत काइनात जे तख़्ते ते कोन्हे। अवां खे घरनि जे अंदरि ज़िंदगी गुज़ारण जो अख़लाक़ बि अलाह जो क़ुरान ॿुधाईंदो, अबे अम्मा सां सुहिणो सलूक बि रब जो क़ुरान ॿुधाईंदो, औलाद जा हक़ अदा करण बि अलाह जो क़ुरान ॿुधाईंदो, अवां खे पाड़े वारनि सां सुहिणो सलूक बि रब जो क़ुरान ॿुधाईंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां दुकान कढी वेही करे उते पंहिंजी महिनत कयो था त तव्हांखे वापार जा तरीक़ा ऐं उसूल कीअं तव्हां हलाल रिज़्क़ कमाए करे खाओ, इन जो तौर ऐं तरीक़ो बि तव्हांखे मोहम्मद मुस्तफ़ा जो दीन ॿुधाईंदो। ऐं हिन शइ जे अंदरि इन जे करे असरु आहे छो त हीअ क़ुर्बानी आहे, अवां जे वक़्त जी क़ुर्बानी आहे, न पैसो आहे न लालच आहे, कुझु बि। तंहिंजे करे इन वक़्त मां इन्हनि जॻहियुनि तां जेको दीन जो इनक़लाब बर्पा थींदो, इहो सदियुनि ताईं बाक़ी रहंदो। इन खे को इन इनक़लाब खे कोई रोकण वारो कोन्हे। ज़ाहिर आहे हितां जेको अल्लाह जे रसूल जो फरमान पढ़ी ॿुधायो वेंदो, दिलि ते दस्तक थींदी। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वई, मां 20 मिंट 30 मिंट ॻाल्हायां, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वई, ज़िंदगी भर उन ॻाल्हि जी तबलीग कंदो रहंदो। जंहिं औलाद खे सम्झाई, उहा औलाद खे ॻाल्हि वेची वई, उहा पंहिंजे हिन दोस्तनि खे पंहिंजी औलाद खे सम्झाईंदी। इहो अख़लाक़ सीना बसीना तरबियत सीना बसीना मुंतक़िल थींदी वेंदी
ऐं इन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जेका नूरानी तरक़ी आहे काइनात जा जेके बि तरबियत जा निज़ाम आहिनि सभु इन तरबियत जे साम्हूं फेल आहिनि। हे जेके आहिनि असां घणी मसनूई तौर ते इन रिकॉर्डिंग वग़ैरह जो हिकिड़ो माण्हू आसिरो वठे थो, पर असुलु जेको फ़ाइदो हिन में कोन्हे। असुलु फ़ाइदो ईअं आहे जेको असां हिक ॿिए जे साम्हूं वेही करे फ़ाइदो हिक ॿिए जे साम्हूं दीन जी ॻाल्हियूं कयूं सीना बसीना। तंहिंजे करे अवां ॾिसंदा त अॻ में औलाद जे अंदरि तरबियत छा हूंदी, औलाद जे अंदरि तरबियत जो कमाल हूंदो हुयो। छाजे करे? इन जे करे जो अबे खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आयल हूंदी, उहो ॾींहं राति औलाद जे कन जे मथां उन ॻाल्हि जी ज़रब पियो लॻाईंदो त बच्चा वॾे जो अदब करिणो आहे। छा करिणो आहे? वॾे जो अदब करिणो आहे। त औलाद जे ज़हन में इहा ॻाल्हि वेही रहंदी। हाणे खणी दुनिया जो केतिरो बि ज़हर उन जे दिमाग़ जे अंदरि उछलाए वञे, पर अबे जी ॻाल्हि किथे बि जेकॾहिं अहिड़ो इम्तिहान आज़माइश अची वई, अबे जी ॻाल्हि ज़हन में ठा अची करे कंदी त मुंहिंजे अबे मूंखे सेखारियो आहे त वॾे जो अदब करिणो आहे, हीउ मूंखां वॾो आहे, हिनखे मूंखे जवाबु न ॾिनो। ऐं हिकिड़े अख़लाक़ जे अपनाइण सां इंसान जे ज़िंदगी जे तब्दील जा फ़ैसिला थींदा। ज़िंदगी जे अवां ॾिसो, जेकॾहिं अवां जे साम्हूं को माण्हू अदब सां पेश ईंदो न, उन जे लाइ दिलि मां दुआ बि न करंदी, तव्हां हुनखे सेखारींदा बि सही। पर जेकॾहिं कंहिं माण्हू खे अवां का शइ सेखारी, का शइ कंहिंखे ॿुधाई त वाह पुट हीअ शइ हीअं थींदी आहे, हीअं न थींदी आहे, त हो जेकॾहिं तव्हांखे चवंदो त हा साईं मां हिन ते अमल करण जी कोशिशि, हा चाचा, हा मुंहिंजा ॾाॾा, हा जेको बि अदब वारो लफ़्ज़ चई करे हुन चयो त हा इनशा मां कोशिशि कंदुसि, आईंदे शिकायत न मिलंदी, इहो अख़लाक़ वारो लफ़्ज़ आहे। पर जेकॾहिं चए त ख़बर आहे तोखां वधीक मूंखे अॻु में ई ख़बर आहे, त इहो ज़िंदगी भर वरी हिन जो माण्हू मुंहुं ॾिसण राज़ी कोन थींदो। चवंदो भेण जेको तरबियत खे वठण जे लाइ तयारी कोन्हे, हिन सां मथो हणण त चयो। त मुंहिंजा दोस्तो, इहे जेके आहिनि सीना बसीना जेको अल्लाह तबारक व तआला जो दीन, अदब, अख़लाक़ हिक ॿिए जे तरफ़, ऐं दुनिया जेको आहे पंहिंजे तसन्नुअ खां मोटी अचे थी पई। तसन्नुअ तमामु घणा थी विया। माण्हुनि जेको आहे अयाशियूं कयूं, के शराबनि जे अंदरि, के सम्झो त नशा, अलाए केतिरा वापारियूं, चोर पंहिंजी चोरी खां बेज़ार थी विया, धाड़ेल पंहिंजे धाड़े खां बेज़ार थी विया। जॾहिं अची करे तव्हां ॾिसंदा त केतिरा ई माण्हू जॾहिं दीनदारनि जे हल्के जे अंदरि ईंदा आहिनि, त दीन जे हल्के में अचण खां बाद में वरी उन्हनि खे पोइ ते वरण जी दिलि न कढंदी आहे। हमेशह उन अलाह ऐं अलाह जे रसूल जे दीन जा थी वेंदा आहिनि। हे जंहिंजा असां वारा दोस्त जेके आहिनि वतंदा आहिनि, हे सिंधी शौक़ीन त चई जेको आहे साईं असां वारा जेके इहे दोस्त आहिनि, इन्हनि खे असां इन जूं होलीअ जी मुबारक ॾियूं न ॾियूं। यादि रखो, इस्लाम जेको आहे दीन मुकमल दीन आहे। जेकॾहिं अवां पाण खे मुस्लमान सम्झो था त गैर जे दीन जी कॾहिं बि अफ़ज़ाइश न कयो। पाड़े में तव्हां वटि गैर मुस्लिम रहे थो, उन सां अख़लाक़ सां पेश अचो, इन ख़्याल सां त जीअं हुनखे इस्लाम जे तरफ़ रग़बत मिले, तरबियत मिले, पर इन अख़लाक़ सां न त पंहिंजे दीन जी पंहिंजे घर जी दीवार ड्राए करे घर गॾु करे की पाण में भाई भाई आहियूं। मज़हब इंसानियत मज़हब खां मथे आहे, हिनखे बेग़ैरती चइबो आहे। पंहिंजो दीन छॾे करे हुन ते वञण जी इजाज़त कोन्हे। जॾहिं हू पंहिंजो दीन छॾे करे मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन ते हिकिड़ो इंच बि हलण जे लाइ तयारु न आहे, त तोखे त अल्लाह तबारक व तआला इन्हनि दीननि खां तमामु आला ऐं उतम पैदा करणु फरमायो। मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणाई, जंहिं रसूलुल्लाह जे उम्मत में हुजण जे लाइ अॻियां नबी दुआ घुरंदा हुआ त ए अल्लाह जेकॾहिं इन उम्मत जे अंदरि नुबूवत नथो अता फरमाए, भला उम्मती बणाए। अल्लाह असांखे बिना कंहिं बि दुआ जे, बिना तड़प जे मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणाई। उम्मती बणजण जे बावजूदि अॼु मुस्लमान खे हिते ख़ुशी न आहे। वञे थो कॾहिं हेॾे मुंहुं हणंदो, जीअं न हो चवंदा आहिनि त रेड जे धड़ में जेका आहे, कॾहिं कॾहिं रेड खे जेको आहे शौक़ु खणंदो आहे न, पोइ कॾहिं होॾे भॼंदी रहंदी, कॾहिं हेॾे भॼी, कॾहिं हुतां ढेको हणी, कॾहिं हुतां वञी भॼे, पोइ कॾहिं बघड़ जो शिकार थींदी, कॾहिं जेको आहे कंहिं जानवर जो शिकार थींदी। माण्हू पंहिंजे दीन सां हले थो, त दीन खां अलावा हा चवंदा त साईं जेकॾहिं असां होली जी मिठाई खाऊं था, मिठाई त मुस्लमान जे दुकान तां वठी आयो। मुंहिंजा दोस्तो भली मुस्लमान जे दुकान तां मिठाई वठी आयो हुजे, पर जॾहिं उनजे अंदरि मक़सदु पंहिंजे दीन जी इशाद शामिलु कई, हाणे हिन मिठाई जी खाइण जी इजाज़त कोन्हे। छो? जेकॾहिं गैरुल्लाह जे नाले ते इबादत कंदड़ जी तूं मिठाई खाधी, ॼण त तूं हुनखे तक़वियत बख़्शी, तूं अलाह खे अकेलो इबादत कंदड़ आहीं, अकेले अलाह जी इबादत कंदड़ आहीं, तूं मुवहिद आहीं, तूं तौहीद जो अलम बरदार आहीं। तूं जेकॾहिं मुशरिक जे इन मज़हबी तवार जे अंदरि शामिलु थींदे, ऑटोमेटिक उनजे तरफ़ मैसेज वेंदो त माना मूं वारे मज़हब जी कान का अहमियत आहे, जो हे अलाह जी इबादत कंदड़ बि मूं वारी मिठाई करण जे लाइ पंहिंजी जेका मुंडी हेठि झुकाई वेठो आहे। तंहिंजे करे पंहिंजे दीन जी सरफराज़ी इंसान पंहिंजे जेसि ताईं चवंदा आहिनि पंहिंजो पाण खे माण्हू इज़त न ॾींदो न, ॿियो इज़त कोन ॾींदो। गैर मुस्लिम असांजा बि आहिनि सलाम दुआ वारा, मुंहिंजा बि आहिनि, मूंसां गॾु क्लास फेलो आहिनि, मूंसां गॾु पढ़िया आहिनि, असांजा बि उथिया वेठा आहिनि। पर जॾहिं दीन जी ॻाल्हि ईंदी, हथ हथ में ॻंढियूं करे हलंदासीं, पर जॾहिं अलाह अकबर जी सदा ईंदी, हुन कलमो न पढ़ियो,
हू खड़ी केतिरो बि मूंखे पाण ते छिकींदो हुनखे चवंदो दादा मुंहिंजे नमाज़ जो वक़्तु थी वियो हाणे तोखे इंतज़ारु करिणो आहे त कर वञिणो थी वञो मां वञी करे अलाह जे दर ते वञी पंहिंजी पेशानी अलाह जे दर ते झुकाइण लाइ ज़रूरु वेंदुसि असुलु ईमान इहो आहे भली घणे किलो कावड़जे त कावड़जे दोस्त कावड़जे त कावड़जे कहिड़ो फ़र्क़ु थो पए पर ॾींहुं मूंखे हिकिड़ो दोस्त चए पियो चवंदो साईं फलाणे माण्हू जेको आहे पहिरियां ग़रीब हुयो मिसकिन हुयो हाणे हुन एॾी दौलत कमाई आहे जो हाणे 2-3 मिलियन जो मालिक थी वियो आहे 2-3 मिलियन माना 20-30 लख त हू माना मुंहिंजा एक्सप्रेशन ॾिसणु चाहे मूंखे चइबो माना तोखे हैरत न थी मुंहिंजो मूंखे छा लॻी खणी करोड़नि जो मालिक त असांखे कहिड़ी परवाह आहे थी छो मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे मुंहिंजो दोस्त मुंहिंजो तोखे भली ख़ुशी हुजे मूंखे न ख़ुशी आहे न गम आहे मूंखे परवाह ई न आहे अॻिलो माण्हू करोड़पति थी वञे अरबापति थी वञे असांखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो असांजो मनशा ऐं मक़सदु दुनिया कमाइण न आहे असांजो मनशा ऐं मक़सदु उहा आहे जंहिं दुनिया खे जंहिं पैदा कयो उन ख़ालिक सां दोस्ती रखी वेंदी सॼी दुनिया अलाह तव्हांजे क़दमनि में चढ़ाए असुलु मोहबत इहा आहे असांजो मक़सदु इहो आहे त रब सां यारी रखूं भली खिसा खाली हुजनि परवाह न आहे जंहिंजो रब तुंहिंजो सभु रब सां यारी रखी त पोइ दुनिया जी कहिड़ी हैसियत रब सां यारी रखी त दुनिया जी कहिड़ी हैसियत रब सां यारी न हुजे त इंसानु दुनिया में अरबपति थी वञे पर उनजे लाइ हुनजो माल काई हैसियत कोन थो माल जे अंदरि काई बि शइ न आहे असुलु शइ आहे माल माण्हू कमाए हलाल रिज़्क़ कमाए का माना कोन्हे पर असुलु जेको आहे रब जी रज़ा आहे रब खे राज़ी कई रज़ाक खे राज़ी कई हे दुनिया जे रिज़्क़ जा सभु दरवाज़ा अलाह हुनजे तरफ़ पाणी खोलणु फरमाए तंहिंजे करे इंसान खे परवाह न हुजणु घुरिजे त को केतिरो मालदार आहे असुलु असांजे मुआशिरे जे अंदरि अवां ॾिसो असां वटि सुकून हिन जे करे न आहे असां वटि तक़रीबन हर माण्हू नाराज़ लॻो वेठो आहे भाउ खां नाराज़ पुटु पीउ खां नाराज़ पीउ बचे खां नाराज़ पाड़ेवारो पाड़ेवारे खां नाराज़ मुंहिंजा दोस्तो हीअ जेका आहे तौबा जी राति आहे सोणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन राति जे अंदरि इन शाबान जे विच जे अंदरि अलाह पाक हर बाने जा अमाल जेके मथे खणणु फरमाईंदो आहे ऐं ॿी रिवायत जे अंदरि अचे थो त जंहिं बाने जो अॻिले साल वफ़ात थींदी उन बाने जो नालो अल्लाह पाक मलकुल मौत जे हवाले करणु फरमाईंदो आहे सोणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूं हदीस पढ़ी हुयमि जुमे में पाण सां जन फरमायो त मां शाबान जे अंदरि अक्सर करे इन जे करे रोज़ा रखंदो आहियां ताकी जॾहिं मुंहिंजो नालो अल्लाह पाक मलकुल मौत जे हवाले करे त उन वक़्त में मुंहिंजी कैफ़ियत रोज़ेदार जी हुजे रोज़ेदार जी कैफ़ियत हुजण जी हालत में मुंहिंजो नालो मलकुल मौत जे हवाले थिए ताकी क़यामत जॾहिं जॾहिं मां मुहम्मद जो नालो पेश थिए त रोज़ेदारनि जी लिस्ट में मुंहिंजो नालो पेश थिए इहा हिकिड़ी आहे इबादत इहो हिकिड़ो आहे अल्लाह तबारक व तआला सां ताल्लुक़ अल्लाह पाक सां क़ुर्ब रब सां मुहबत रब सां जंहिं मुहबत रखी अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजो महबूब बणाइणु फरमाईंदो आहे अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे वरी आज़माईंदो बि आहे बानो रब खां दुआ घुरे हीअ दुआ घुरण जी राति आहे हीअ जेके आहिनि पंहिंजो पाण खे जीअं न उहो छा चवंदा आहिनि उठ पखी हूंदो आहे न उठ पखी जॾहिं शिकारी शिकार कंदा आहिनि न पोइ वठी भॼंदो भॼी जॾहिं थकिजी पवंदो सम्झंदो त भॼी नथो सघां पोइ पंहिंजी मुंडी खणी हणंदो हुन वारी जे अंदरि पोइ हुनजी मुंडी जो अंदरि वेंदी अखियूं बंदि थींदियूं न त हू कंहिं बि शइ खे न ॾिसंदो आहे त सम्झंदो आहे त मूंखे बि कोई नथो ॾिसे हालांकि सॼो बुंड जेको आहे ॿाहिरि ज़ाहिर लॻो हूंदो आहे त असां वटि बि इहे जेके माण्हू कमज़ोर मुस्लमान आहिनि इहे कमज़ोर मुस्लमान छा था कनि त रमज़ान जे अंदरि थोरी घणी महिनत करणु शुरू था कनि शाबान में थोरी घणी महिनत शुरू था कनि रजब में थोरी घणी महिनत शुरू था कनि बाक़ी जेका सॼी ज़िंदगी आहे हुन में फ़र्ज़ बि कोन था पढ़नि मुंहिंजा दोस्तो जेका इबादत को ईमान वारो करे थो उन खां इनकार कोन्हे अल्लाह पाक हुनजो अजुर ॾींदो पर यादि रखो इन इबादत जे करे जेके फ़र्ज़ आहिनि ज़िंदगी जा उहे करे माफ़ कोन थींदा इहा हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे जेसीं ताईं असां हक़ीक़तुनि खे पंहिंजे सीने जे अंदरि न सांडींदासीं तेसीं ताईं माण्हू कॾहिं बि हक़ खे हासिलु करे कोन सघंदो जीअं कॾहिं कंहिं वापारीअ खे पैसनि जो जेको आहे सबील हुनखे ॾंडो लॻी वियो त हमरा जेका फौरन जेका टिकट बुक कराईसीं उमिरि ते हलियो पियो अबा काॾे वियो चईसीं उमिरि ते अबा काॾे वियो चई हाजी साहिबु हज ते वियो मुंहिंजा दोस्तो हज जे करे फ़र्ज़ु थियो हज करणु हिकिड़ी इबादत आहे पर यादि रखो इन हज जे करे न अॻियूं नमाज़ूं माफ़ु थींदियूं न पोयूं नमाज़ूं माफ़ु थींदियूं सॼियूं नमाज़ूं ज़िंदगी जूं पंहिंजे वक़्त ते पढ़ियूं जेकॾहिं के न पढ़ियूं आहिनि कज़ा उमिरि जे हवाले सां अल्लाह पाक हुनजा रस्ता कढिया आहिनि जेकॾहिं के 10 साल न पढ़ी तव्हां कज़ा उमिरि शुरू कयो हर नमाज़ सां 3 नमाज़ूं 4 नमाज़ूं 5 नमाज़ूं भला 2 नमाज़ूं हिकु नमाज़ सां 2 नमाज़ूं पढ़ंदो वञे तॾहिं बि साल जे अंदरि 2 साल जूं नमाज़ूं भला लथियूं न उहे बि